सिंध जी न्याणी नामियारी चित्रकार सोमल सोलंकी पारां साईं जीएम सैयद जे जन्म ॾियारे ते पंहिंजी चित्रकारी ज़रिए खेसि भेटा पेश कई। तुंहिंजे हीरनि ऐं मोतियुनि जी छोली ॾिसी सिंधी ॿोलीअ जी लबड़नि ते लोली ॾिसी। तुंहिंजे हीरनि ऐं मोतियुनि जी छोली ॾिसी सिंधी ॿोलीअ जी लबड़नि ते लोली ॾिसी। गर्दिशे वक्त जी पिरोली ॾिसी सरज़मीने वतन प्यार परखे पई। सिंध मुर्के पई, 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 सिंध मुर्के पई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।